अब ये तस्वीर पर ही कढी वेठा हो पोइ लाइव हलाया न दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां हैदराबाद में रूपामाड़ी होटल ते मुलाज़िम तंज़ीम जे हमख़्याल दोस्तनि जो इजलास थियो, जंहिंमें PTLF जे दोस्तनि शिरकत कई ऐं सिंध यूनिवर्सिटी वर्कर एसोसिएशन जे साईं मोहम्मद अली गांगुरो साहब ऐं गस्टा जे साईं अहमद अली कंवर साहब, आपका साथी ग्रुप जे साईं मीरल अल्ताफ़ बुरगड़ी साहब, आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन जे साईं शबीर अहमद जमाली साहब, मेरान टीचर एसोसिएशन जे साईं साईं मुजीब साहब ऐं लोअर स्टाफ जो मरकज़ी सदर असां सां फोन ते जेको आहे सो राब्ते में रहियो ऐं हेठि मां बि असां सां फोन ते जेको आहे सो राब्ते में रहियो यंग टीचर्स जे दोस्त साईं शहरयार साहब ऐं आल सिंध वर्कर वेलफेयर बोर्ड एग्रीकल्चर जे साईं शबीर जेको आहे सो कासकेरी साहब बि असां सां राब्ते में रहियो। असां दोस्तनि जो हिते इजलास थियो। असां दोस्तनि पंहिंजनि सिंध जे सभिनी दोस्तनि खे असांजो जिते जिते आवाज़ पहुचे थो ऐं जेके हिते तंज़ीमुनि जा पंहिंजो मुलाज़िमनि जा ख़ादम हिते मौजूदु आहियूं, सिंध जे सभिनी दोस्तनि खे अपील था कयूं। ख़ुसूसन असांजो जेको हाणे एम्प्लॉइज़ अलायंस जो एहतजाज मीरपुर ख़ासि में थियणु वञे थो 16 तारीख़ ते, मां उन्हनि 16 तारीख़ ते उतां जे दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां, साईं बादल दल जेको मिठी ज़िले जो असांजी PTLF जो सदर आहे उनखे गुज़ारिश थो कयां ऐं मीरपुर ख़ास जे साईं पीराने मंगरे साहब खे ऐं मीरपुर ख़ास जे साईं असांजो आज़म दोस्त आहे साईं केलियो साहब आहे, साईं मंजूर चालियो साहब आहे, उनखे गुज़ारिश सॼी मीरपुर ख़ास जे सभिनी उस्तादनि खे गुज़ारिश भरपूर नमूने सां सिया जे इजलास में शिरकत कनि ऐं हिन खे जेको आहे सो रैलीअ खे ऐं कन्वेंशन खे भरपूर नमूने सां कामयाबु कनि ऐं जेके बि असांजूं तंज़ीमूं मौजूदु आहिनि, असांजूं हर हिकु तंज़ीम जो जेको अॻुवाण दोस्त उहो पंहिंजनि दोस्तनि सां ख़िताब थींदो। सभिनी मुलाज़िम तंज़ीमनि जे दोस्तनि खे उन्हनि जे ख़ादम जी हैसियत में मां ऑल पाकिस्तान गवर्नमेंट एम्प्लॉइज़ अलायंस जो जनरल सेक्रेटरी बि आहियां। उनजी हैसियत में सभिनी दोस्तनि खे मौदबाना गुज़ारिश थी कजे, अपील थी कजे त भरपूर नमूने सां मीरपुर ख़ासि वारे धरणे में शिरकत कनि ऐं हिते जेके असां दोस्त बीठा आहियूं, जेको असांजो अंगारे जे ॾींहुं मुंहिंजे ख़्याल में 16 तारीख़ ते हैदराबाद में जेका रैली निकिरंदी, मुलाज़िम दुश्मन जेके सरकार कानून पास कया आहिनि ऐं जेको आहे सो पेंशन में कटौतीअ वारा DRA न ॾियणु, ग्रुप इंश्योरेंस न ॾियणु, इहे जेके असांजी तहरीक हले थी, सिया ऐं मैनुअल फंड न ॾियणु, इहा जेका असांजी तहरीक हले थी सिया जी, उहा असांजी हाजी अशरफ कासकेरी जी अॻुवाणीअ में उन्हनि में 16 तारीख़ ते सभिनी मुलाज़िम तंज़ीमनि खे, जे उस्तादनि खे, उहिदेदारनि खे, सभिनी मेंबरनि खे, वर्करनि खे पुरज़ोर अपील थी कजे त उहे भरपूर नमूने सां हैदराबाद में शिरकत करे हिन वर्कर कन्वेंशन खे ऐं रैलीअ खे जेको आहे सो कामयाबु कनि ऐं भरपूर नमूने सां उहे दोस्त शिरकत कनि। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद अली गांगरे साहब खे त उहे पंहिंजे मुलाज़िमनि खे मुख़्तलिफ़ जेको आहे मैसेज ॾियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। घुरूं छो गैर खां वठूं छो न बोघे, घुरूं छो गैर खां वठूं छो न बोघे, पिनण खां छिनण में मज़ो थो अचे, वञनि लाइ वतन जे हदुनि लाइ मञा थो विढ़ण में मज़ो थो अचे, मज़ो थो अचे। सो बिल्कुलु असां पंहिंजनि हक़नि जे लाइ असांजे सॼी सिंध जा जेके असांजा एम्प्लॉइज़ आहिनि, उस्ताद आहिनि, उन्हनि गॾियल अलायंस ठाहियो आहे, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस, ऐं उन में असांजो आल सिंध मुलाज़िम इतिहाद जेको ज़िम थियो हुयो, जंहिंजी अॻुवाणी साईं सिकंदर जतोई करे रहियो हुयो, पर उन्हनि मुलाज़िमनि जे करे पंहिंजा जेके बि उन जा ग्रुप हुया उन में ज़िम करे छॾिया। इहो ई सोचे त मक़सदु हिकु आहे त पोइ असां अलॻि अलॻि छो सियासत कयूं। सो उन अलायंस जे तरफ़ां 16 तारीख़ ते हैदराबाद शहबाज़ बिल्डिंग खां ज़बरदस्त हिकिड़ी रैली कढी पई वञे,
जंहिंमें पंहिंजे सिंध जे यूनिवर्सिटियुनि जंहिंमें महराण यूनिवर्सिटी, LMU यूनिवर्सिटी, शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी, GC यूनिवर्सिटी, टंडोजाम यूनिवर्सिटी ऐं मीरपुर यूनिवर्सिटी ऐं ॿिए जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि हिते उन्हनि ऐं ओल्ड कैंपस जा जेके असांजा मुलाज़िम आहिनि उन्हनि सभिनी खे गुज़ारिश थो करियां त हीउ जेको मसइलो आहे DRA अलाउंस जो मसइलो, पेंशन जो मसइलो, असांजे बेन्यूअल फंड जो मसइलो, पोती कोटा जो मसइलो या असांजे मुलाज़िमनि सां जेके ॾाढायूं थियनि थियूं उहे सिर्फ़ु असांजे प्राइमरी टीचर जूं न आहिनि, गस्टा जे टीचर जूं न आहिनि, पर असांजे सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे मुलाज़िमनि जे लाइ साफ़ नाजाइज़ी आहे। सो तव्हां सभु इनशाला 16 तारीख़ ते सुबुह जो 11 बजे शहबाज़ बिल्डिंग वटि पहुची वञिजो ऐं इनशाला हज़ारनि जे सूरत में असां सभु गॾिजी उतां पंहिंजे अॻुवाणनि जी अॻुवाणीअ में असां हैदराबाद प्रेस क्लब ते पहुचंदासीं ऐं इनशाला असां कामयाबु थींदासीं। उन खां पोइ वरी मीरपुर ख़ासि लाइ जेका डेट थी आहे उन में बि असां शिरकत कंदासीं। महिरबानी। हाणे मां गुज़ारिश कंदुसि आपका साकी ग्रुप जे मर्कज़ी अॻुवाण साईं मीरल इल्ताफ़ बुर्जी साहब खे त मुख़्तसर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम साथियों को सबसे पहले मैं मीरपुर खास के तमाम साथियों को गुजारिश करूँगा कि 15 तारीख के एहतजाज और रैली और वर्कर कन्वेंशन को कामयाब करें। उसके बाद हैदराबाद डिवीज़न के साथी खट्टा से लेकर दादू और दीगर जो अजला है वो तमाम साथी इस एहतजाज में भरपूर शिरकत करें। ये शहबाज बिल्डिंग से जो 16 तारीख को एहतजाज होगा उसमें भरपूर शिरकत करें। एकता के साथी के अंदर ये तमाम मुलाजमीन असातिज़ा 1 ग्रेड से लेकर 20 ग्रेड तक जो असातिज़ा की तंजीमें हैं, ऑफिसर एसोसिएशन की तंजीमें हैं, टेक्निकल नॉन टेक्निकल मुलाजमीन की तंजीमें हैं, इरीगेशन की तंजीमें, तमाम मुलाजमीन की तंजीमें अपने अपने साथियों के साथ भरपूर शिरकत करें और एक ही उज़्म के साथ मुतालबात माने जाएं। दीगर सूरत में हुकूमत को अलविदा करे सिंध हुकूमत। मां गुज़ारिश कंदुसि गस्ता हैदराबाद डिवीज़न जे सदर साईं अहमद उमर साहब खे मुलाज़िमनि खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजे गस्ता जे दोस्तनि खे ज़िले हैदराबाद 16 तारीख़ ते शहबाज बिल्डिंग में 11 बजे एहतजाज आहे उनमें भरपूर दोस्त जेके आहिनि शिरकत कनि, सालखे जा हुजनि, ज़िले हैदराबाद जा हुजनि, डिवीज़न जा दोस्त तमाम वॾे तादाद में शिरकत कनि ऐं जेको ॿियो नंबर थींदो मीरपुर ख़ासि में ऐं मीरपुर ख़ासि ज़िले जे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि सभु दोस्त उनमें शिरकत कनि। असीं अलायंस सां गॾु हूं इनशाला हर प्रोग्राम में गॾु हूंदासीं। महिरबानी। हाणे मां गुज़ारिश कंदुसि नॉन टीचिंग वेलफेयर एसोसिएशन कॉलेज साइड जे डिवीज़नल सदर साईं सलीम बहेरी साहब खे उहे पंहिंजे मुलाज़िमनि खे पैगाम 17 तारीख़ ते जेको एहतजाज थी रहियो आहे ऑल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ तरफ़ां हैदराबाद में शहबाज में 16 ते जेको थींदो त उन ई में सिंध कॉलेज नॉन टीचिंग वेलफेयर एसोसिएशन या समूरा कारकुन समूरा कॉलेजनि जा यूनिट हैदराबाद जा भरपूर शिरकत कंदा ऐं उन्हनि खे आगाह करियां त पंहिंजी भरपूर तयारी कनि ऐं हर हाल में शरीक थियनि ऐं ज़रूरु असीं इनशाला ताला हाणे गुज़ारिश कंदुसि महरान टीचर एसोसिएशन जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी साईं सैफुद्दीन साहब खे त हू बि पंहिंजे मुलाज़िमनि खे मैसेज महरान टीचर एसोसिएशन की तरफ़ां सीनियर नायब सदर मर्कज़ी महरान जे तमाम दोस्तनि खे जेके हैदराबाद डिवीज़न में 9 डिस्ट्रिक्ट अचनि था उन्हनि खे गुज़ारिश थो करियां त जीअं हिन 16 तारीख़ वारे एहतजाज खे भरपूर तरीक़े सां कामयाबु कनि ऐं इहो मुलाज़िमनि जे बका जो मसइलो आहे त इन ते सभु मुलाज़िम महरान टीचर एसोसिएशन जा जेके पौधेदार आहिनि उहे पंहिंजी शिरकत यकीनी बनाइनि। यंग टीचर ऐं शहरयार खे गुज़ारिश कंदुसि साईं मुख़्तसर पंहिंजे दोस्तनि खे मैसेज बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। शहरयार बरकी, मेंबर ऑफ द सेंट्रल इलेक्शन कमेटी, यंग टीचर्स अलायंस सिंध। पहले तो मीरपुर खास के दोस्तों को जो हमारे यंग टीचर्स अलायंस सिंध का हिस्सा है उनसे दरख्वास्त भी है और इंशाल्लाह उनकी शिरकत यकीनी भी है। आने वाले एहतजाज के दिन अपना तमाम तर जितनी भी क़ुव्वत के साथ मुजाहरों में शिरकत कर सकते हैं तो इंशाल्लाह वो शिरकत करें। और दूसरा 16 तारीख को हैदराबाद में होने वाले एहतजाजी मुजाहरे में इंशाल्लाह ताला तमाम क़ुव्वत के साथ हैदराबाद डिवीज़न के जितने भी अजला हैं उनके साथ हम लोग अपनी पूरी क़ुव्वत का मुजाहरा करेंगे और इंशाल्लाह ताला तमाम टीचर से मेरा यही मुतालबा है कि अपनी तमाम क़ुव्वत के साथ बाहर निकलें और इस सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के एहतजाजी मुजाहरे को कामयाब बनाएं। बहुत शुक्रिया।
बैठे नंबर के काम मेल एंड फीमेल सामान के काफ़ी कर थोड़ी तारीख जो हैदराबाद में इजाज लाइन वारा जो आहे उनमें मज़दूर शिरकत कनि ये तो ये आहे कि इजाज असां सभिनी मुलाज़िम जो आहे इन में वधि खां वधि शिरकत थी ऐं पंहिंजो पदी जो मीटिंग जे हैदराबाद जे डिवीज़नल अॻुवाण साईं रही मिर्ज़ा खे गुज़ारिश आहे साईं बि पंहिंजनि दोस्तनि खे मुख़्तसर मैसेज सभिनी उस्तादनि खे उस्तादियाणियुनि खे ॿियूं जेके बि असांजूं एजुकेशन डिपार्टमेंट जूं तंज़ीमूं जंहिंमें क्लार्क बि आहिनि लोअर स्टाफ बि आहे उन्हनि सभिनी खे असांजी गुज़ारिश आहे त 16 तारीख़ वारे एहतजाज खे जेको सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म हेठि जो सॼो प्रोग्राम थिए पियो उनखे मज़बूत नमूने सां मुनज़म नमूने सां जेको आहे कामयाबु कंदासीं ऐं सभु उन में जेको आहे शरीक थिए असां सां गॾु इरीगेशन डिपार्टमेंट जो साईं शबीर मुंशी बीठो आहे शबीर जमाली साहब बीठो आहे ऐं साईं चवे थो त मुंहिंजे तरफ़ां तव्हां ई मौक़ो ॾियो साईं भारे साहब जो त मौक़ो उनजे तरफ़ां मां ई ॾियुसि साईं अञा ॻोठा पंहिंजो जेको आहे सो अब्दुरहीम भारो साहब आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन जो चेयरमैन आहे ऐं जेको आहे सो साईं ज़ुल्फ़कार शाह आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट फेडरेशन जो साईं चेयरमैन आहे ऐं साईं फराज़ साकिब साहब टई मूंसां मसइलो राब्ते में आहिनि उहे बि चवंदा हुआ त असांजे दोस्तनि खे पर मां सभिनी जेके बि मुलाज़िम आहिनि उन सभिनी खे वरी बि मुतबाना गुज़ारिश थो कयां त उहे भरपूर नमूने सां मीरपुर ख़ासि में बि शिरकत कनि ऐं भरपूर नमूने सां उहे जेको आहे हैदराबाद जी रैलीअ में उहे भरपूर नमूने सां शिरकत करे मुलाज़िम इताद जो सबूत थियनि तव्हां दोस्तनि सभिनी जी वॾी महिरबानी कोन लॻा मुलाज़िम इताद